तिन रहन वटां लॾ जिनजी नाहे मुहाड़ मलीर ॾे जो धणनि या धार करे सा छांगई छिनी छॾ त हाने संदी हॾ कूक न सुणे कॾहिं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध में ॿ वॾा मौजूदा हिकिड़ो मोहन जो दड़ो जेको आलमी वरसो ऐं ॿियो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको पूरे आलम जो वरसो उहो बि आलमी वरसो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको हिकिड़े रिसाले में पंहिंजे हज़ारे बेतनि में जेको हुन पैगाम ॾिनो जेको माण्हूअ खे माण्हू सुञाणण जो दर्स ॾिनो उन जो अॻुवान शाह करीम जंहिं चयो त वर सां सुञी वेड़ वर माना बहितर आहे उहो सुञो वेड़ो जिते सॼणो हिकिड़ो ॾाढो अकेलो सॼणु वेठो आहे। सॼणु जेको सभिनी जो सॼणु आहे, जेको कख पन जो सॼणु आहे, जेको माण्हुनि जो, जेको जानवरनि जो खूनख्वार जानवरनि जो बि सॼणु आहे। सॼणु ॾॼणु न थिए रुछदी जे 100 वार। सॼण जो ज़िद बि असांखे भिटाईअ ॿुधायो ॾॼणु। उहो सॼणु वरसा सुनी वेड़ जिते सॼणु हिकिड़ो सो माॻो ई फेर जिते कोड़ कुमाणू में कुमाणू जिते किरोड़े कुमाणू वेठा आहिनि उहो माॻो फेर उहा मंज़िल मट उहो अॻुवाणो साईं भिटाई साहिब जो ऐं सिंधी अदब जो विहाउ तारो साईं ॾॼणु सॼणु ॾॼणु न थिए रुसे जे 100 वार। त शाह करीम जंहिंजा 94 बेत असांजो सरमायो पर उहे भिटाईअ जी पीढ़ जा पथर साबित थिया। शाह साईं एॾे वॾे स्कॉलर शाइर जे पेरे ते पंहिंजो पेरो रखी अॻिते वधियो ऐं हज़ारे बेत ॾिनई। सिंध सॼी हुनजे इल्म सां सदियुनि ताईं रहंदड़ दुनिया ताईं सैराब थींदी रहंदी ऐं पूरो आलम साईं मुख़्तार समी साहिब जो त भिटाई साहिब जे ज़माने में छापी खाना हुआ, इशाअती अदारा हुआ। साईं इशाअती अदारा असांखे तारीख़ नथी ॿुधाए, बसि तंहिं ज़माने में एतिरो थियो त के काग़ज़ लेथो थींदा हुआ पर छापी खाना न हुआ। ऐं पहिरियों जेको असांजी सिंधी ॿोली जेका प्रिंटिंग में आई, जेका छपाईअ में आई, उहा बि छा साईं जे करे आई। उहो अर्नेस्ट ट्रम्प हो जंहिं 1866 में छा साईं जो रिसालो सिंधीअ में छपायो ऐं उहा सिंधी टाइप हुन जर्मनीअ मां वञी ठाराई, लोहा अखर ठाराई जेके 88 ताईं असां वटि यानी उहा ई प्रेस हली। उन खां पोइ कंप्यूटराइज़ड थियो, अख़बारूं कंप्यूटर ते थियूं ऐं असांजी ॿोली सॼी दुनिया जी ॿोलियुनि सां गॾु कंप्यूटर जे जहान में उहा फलजे फूलजे पई। 29 ॿोलियुनि जो आलिम साईं ट्रम्प ऐं उन जेको ग्रामर लिखियो 350 सुफ़नि जो, उहो ग्रामर छा साईं जे शाइरीअ जे ग्रामर खे साम्हूं रखी हुन लिखियो। ऐं असां एतिरा रोशन ख़्याल आहियूं जो तक़रीबन 100-150 सालनि खां पोइ उहो ताजजोए साहिब जन जे अयामकारीअ में उहो लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां उहो शाया थियो, तर्जुमो थियो किताब। त भिटाई जेतिरो वाज़े आहे ओतिरो ई मोहन जे दड़े वांगुरु लिकल बि आहे साईं। इहा दावा असां कोन था करे सघूं त असां भिटाईअ खे पूरी तरह सम्झो आहे या सम्झी सघूं था जेसि ताईं कि भिटाई साईं जी लुग़त सही नमूने सां मुस्तनद लुग़त उहा छपजी ॾाढो नथी अचे। लाड़काणो ख़ुशनसीब आहे जो लाड़काणे भिटाईअ जा आशिक़ पैदा कया, भिटाईअ जा शाइर पैदा कया, भिटाईअ जा लुग़त नवीस पैदा कया। उन में अनवर डिंगड़ाई बि वेठो आहे,
त उन में के ॿिया नाला बि आहिनि त उन में वॾो नालो असांखे डॉक्टर अब्दुल करीम संदीले जो मिले थो। साईं लुग़त में डॉक्टर अब्दुल करीम संदीलो सिंध जो हिकिड़ो यगानो आलिम हो ऐं हिन महिल ताईं उन जे जुतीअ में कंहिं पेर न पातो आहे। डॉक्टर अब्दुल करीम संदीलो जंहिंखे 10 ॿोलियूं ईंदियूं ऐं 10 ॿोलियुनि जे रोशनीअ में हुन जेका पंहिंजे हयातीअ जे आख़िरी ॾींहंनि में भिटाई साईं जी लुग़त पई लिखी। कुदरत हुनखे मौक़ो न ॾिनो, हू 3 हिसा लिखी ही जहान छॾे वियो। उहे 3 हिसा 88 में गुज़ारे वियो। 3 हिसा लुग़त उहा साईं जे कुतुबखाने में पई ऐं संदसि नींगर मुनासिब वक़्त जो इंतज़ारु पियो कयो। हाणे ताज़ो मां हिकिड़े अदारे में ॾिसी आयुसि त उहा ठाहिया थिए थी पई ऐं उते हिकिड़ो लफ़्ज़ मां ॾिठो साईं, उहा उनजी हथें अखरें कारा करायुनि में सोन असांखे सूअ वर जेॾिन सी जूअ फाको फरात भाई। कारा सॻा कराइनि में ॿधल आहिनि, इहे मुंहिंजे लाइ बहितर आहिनि। सोन खे सूअ थी सम्झां। सूअ असां वटि ख़ासि करे जिन औरतुनि जो वर उन्हनि खां जुदा थींदो आहे उन्हनि जे हयातीअ में, उहे सूअ में गुज़ारींदियूं आहिनि। वर जेॾिन सी जूअ, हाणे जूअ लफ़्ज़ जी माना असांखे न पई आई। संदीले साहिब जी माना जो ॾिठी त मुंहिंजा त वार खड़ा थी विया। जूअ लफ़्ज़ अरबीअ जो लफ़्ज़ आहे, क़ुर शरीफ़ में इस्तेमालु थियल आहे ऐं उन जी माना आहे बुख। बहितर आहे उहा जेॾनि सां गॾु खाइण वारी बुख फाको फरात भाई, उहो फाको मुंहिंजे लाइ फरात आहे। त ईअं केतिरा ई भिटाई साईं जा बेत आहिनि जेके असांखे सम्झ में नथा अचनि, लफ़्ज़नि जी माना न सम्झण जे करे। असांजो लाड़कानो ख़ुशनसीब आहे जो उन अनवर पीरज़ादो पैदा कयो, जंहिं नए नमूने सां असांखे भिटाई पढ़ायो, नए नमूने सां सम्झाईं। असांजो लाड़कानो ख़ुशनसीब आहे जंहिं बदर अबड़े जहिड़ो हिकिड़ो आलिम, जमाल अबड़े जे ख़ानदान जो हिकिड़ो चश्मो चढ़ाव, उन सिंध जो शाह नाले सां किताबु लिखियो, हिकिड़ो मिसाली किताबु नए रसूल खे उहो विख विख ते नए अंदाज़ में भिटाईअ खे सम्झाईंदड़ किताबु। अनवर डिंगड़ाई साहिबु जंहिंजा ड्रामा, जंहिंजी लुग़त, जंहिंजो कमु ऐं उन पंहिंजे हयातीअ जो वॾे में वॾो जेको कमु आहे उहो भिटाईअ जी तशरीह, भिटाईअ जी लुग़त ऐं भिटाईअ ते मज़मूननि लाइ वक़ुफ़ करे छॾियो आहे। ईअं चइजे त हुन पंहिंजी ज़िंदगी भिटाईअ खे अर्पे छॾी आहे। ईअं ई वरी असांजो अयूब गाद साहिबु जंहिं KTN ते जीअं लतीफ़ प्रोग्राम ॾेई सॼी सिंध खे भिटाई नए सिरे सां पढ़ाइणु शुरू कयो आहे। वॾनि वॾनि आलमनि जा उन में इंटरव्यूज़ रिकॉर्ड कया अथई, उन्हनि जा लेक्चर रिकॉर्ड कया अथई ऐं सॼे असांजे नए नसुल खे जिन खे हाणे स्कूलनि में नथो भिटाई पढ़ायो वञे, जिन खे कॉलेजनि में भिटाई नथो पढ़ायो वञे। असां भिटाईअ जा ॾिहाड़ा स्कूलनि में, कॉलेजनि में, शहरनि में, ॻोठनि में मल्हाइणु छॾे ॾिना आहिनि। असां पंहिंजे वरसे खां परे थी विया आहियूं। पंहिंजे अज़ीम वरसे खां परे थियणु इहा वॾी महरूमी आहे साईं। पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उन मरनि। असां त मूर्ख आहियूं, पाणीअ जे मथां असांजा झूपड़ा आहिनि पर पाणीअ जी लप नथा पियूं। सेवा कर समुंड जी जिते जर वहे थो जाल, समुंड जी सेवा कर, इन खे आलूदगीअ खां बचाए, इन खे गंदगीअ खां बचाए। हाणे वाटर कमीशन असांजे पाणीअ जे लाइ ॾंडो खयो आहे त हू 300 साल अॻु में चई वियो त सेवा कर समुंड जी जिते जर वहे थो जाल, सएं वहन सीर में माणिक मोती लाल, जे मासो मिलई माल पूॼारा पुर थी। हा साईं, इहो मासे जेतिरी ज़री जिन खे मिली शाह साईं वटां उहे पुर थी विया। अनवर डिंगड़ाई पुर थी वियो, अयूब गाद पुर थी वियो, साईं ताज जोयो पुर थी वियो। सॼी सिंध में जंहिंखे ज़री बि मिली
त तूं पारस सां लो सनी त सोन थियां, उहो सोन थी वियो, पारस सां लॻी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं हिदायत मंगी हिकिड़े अहिड़े स्कूल जो माण्हू हो, हुनजो जनमु जंहिं ॻोठ में थियो, उहे नए ॿार खे ॼमण सां ॿांग सां गॾु शाह साईं जो बेत बि कन में विझंदा। उहो ॻोठु बल्ले जी ॻोठु, नंढड़ो ॻोठु दरिया जे किनारे सां, पर उन जूं रवायतूं, उहे सदियुनि जूं रवायतूं, ज़ाले मर्दे ॿारहें ॿचे ओढ़ना बिछोना उन्हनि जो शाह साईं। ईअं जीअं बदीन में फ़क़ीरानी जत उहे जेके आहिनि, उन्हनि जो ओढ़ना बिछोना भिटाईअ जे ज़माने खां वठी शाह साईं पढ़ाइण ऐं शाह साईं जो दरसो तदरीस आहे। ईअं ई बल्ले जी ॻोठ जे स्कूल मां ही लाल रची रेटो थियो हिदायत मंगी, ऐं इन ॻोठ जा जेके बि लाल निकिता, उहो अनवर पीरज़ादे भिटाई किताब ॾिनो। इन ॻोठ जे लाल उन्हनि जे रोशनीअ मां बदर अबड़े रोशनी पिराई जंहिं सिंध जो छाह ॾिनो, ऐं सभु पसंदि आहे पार। माज़रत सां अनवर डिंगड़ाईअ सां थोरो इख़्तिलाफ़ु कंदे, असांजो आलिम दोस्त आहे, पर इल्म जे जहान में थोरी घणी जेका नुक़्तचीनी आहे, उहा बि असां हिक ॿिए खे तमामु घणो खदा पेशानीअ सां ॿुधो बि आहे, बर्दाश्त बि कयो आहे। साईं ही मज़मून जेके हिदायत मंगीअ रेडियो पाकिस्तान लाइ तरतीबवार लिखिया, ईअं न त हितां हुतां जीअं मुख़्तियार समीर साहिबु चयो त भिटाईअ खे तरतीबवार पढ़ो, हिदायत चवंदो, ईअं ई तरतीबवार हुन सुरवार मज़मून लिखिया। उहे टुकड़ा न आहिनि साईं, माज़रत सां उहे मज़मून आहिनि, उहे तहक़ीक़ी मज़मून आहिनि। हा, हुन हाशिया न ॾिना साईं बदर साहिब टवाणी जो चइजे हा त हाशिया ॾे हा, जेकॾहिं उन में ख़बर पवे हा त हुन जा माख़ज़ कहिड़ा हा, पर साईं ही वॾी तहक़ीक़ आहे। ही मज़मून भली उहे 10 सुफ़नि जा हुजनि, पर उन में 10 काइनातूं समायल आहिनि। हिदायत सहाफ़ी हुयो, पर सहाफ़ीअ खां वधीक हू वॾो अदीब हो, वॾो कहाणीकार हो, वॾो शाइर हुयो, ऐं शाह जो वॾो शाइर हुयो। हुनजो ही किताबु जेको बि पढ़ंदो उनखे अहिड़ो मासो मिलंदो जो सॼी उमिरि उहो पुर थी वेंदो। हिन किताब में हिदायत मंगी आख़िरी चैप्टर ताईं कुदरत हुनखे मौक़ो ॾिनो। तमामु घणो बीमार बि रहंदो हो हिदायत, दिलि जो मरीज़ हो, पर हुनजे आवाज़ में जेका ख़शमत आई, हुनजी शख़्सियत में जेका दया आई, उहा दया हुन पंहिंजी हिन भिटाई साहिब जे पोरे में ज़ाहिर कई आहे, ऐं विख विख ते असांजे नए नस्ल जी रहनुमाई कई अथई। साईं मुख़्तियार समीर साहिब खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त हू पंहिंजे दर्सगाह में, जॾहिं ॿियनि दर्सगाहनि में भिटाई नथो पढ़ायो वञे, त महिरबानी करे साईं अव्हां जीअं अंग्रेज़ीअ सां जहान खे उजारियो आहे, ईअं भिटाई सरकार जे पैगाम सां बि असांजे नए नस्ल खे उजारियो साईं। हफ़्ते में को हिकिड़ो ॾींहुं, जीअं अयूब गाद साहिबु हिते हिकिड़ी रवायत विधी त हफ़्ते में हिकिड़ी गॾिजाणी थींदी, उहा लतीफ़ी गॾिजाणी हूंदी, जंहिंमें हिक ॿिए खे लतीफ़ पढ़ायो वेंदो, पढ़ियो वेंदो। उहा बि अलाए कंहिंजी बदनज़र लॻी जो उहा बंदि थी वई, अलाए कहिड़े असांजे महिरबानी हुनखे नज़र आई जो उहा बंदि थी वई, न त हर हफ़्ते ईअं भिटाई पढ़ायो वेंदो। ही साम्हूं मुंहिंजे कुर्बान जतोई साहिबु वेठो आहे, हीअ हाकिम मंगीअ जन, हीअ अनवर डिंगड़ाईअ वारा, हिननि जी जेका चेन आहे, ही डोकरीअ में हर हफ़्ते महीने जे हिकिड़े हफ़्ते में लतीफ़ पढ़ाईंदा। उते जेको मुज़फ़र मंगी आहे, महीने जो पहिरें आचर ते हू लतीफ़ पढ़ाईंदा, ऐं उन में तमामु घणा मज़मून साईं मुज़फ़र मंगीअ, हुन जी शाइरी त लॾ पलाण में ज़ाया थी वई, पर हुनजो वॾो कमु जेको आहे मुज़फ़र मंगीअ साहिब जो, हीअ बि उन ई स्कूल जो माण्हू आहे, हिदायत जे स्कूल जो आहे। त हुन तकिड़ डिघी थी थिए पई, असांजा माना हितां महिमान वेठा आहिनि, मुख़्तसिर थो कयां त हुन जेको आहे असांजे अनवर डिंगड़ाई साहिब वारनि इहा जेका रवायत विधी डोकरीअ में, हाणे उहा बंदि थी वई आहे, जारी सारी आहे।
त मुंहिंजी इहा कम अकली आहे, मूंखे इहा ख़बर न आहे, वञणु अचणु थोरो घटि आहे, उनजे करे त इहा तमामु हिकिड़ो हर अदबी संगत खे साईं असांजो सरवान वेठो आहे सिंधी अदबी संगत सिंध जो, हुनखे इहा गुज़ारिश आहे त हर यूनिट खे पाबंदि करे त उहो महीने में हिकिड़ी गॾिजाणी हिकिड़ो ॾींहुं उहो लतीफ़ जे लाइ मख़सूस करे। हुनखे ॿी बि गुज़ारिश आहे त लतीफ़ जी लुग़त उहा बि इन्हनि यूनिटनि जे हवाले सां नए सिर लिखण जी हिकिड़ी शुरूआति थिए। पोइ अनवर निंगड़ाईअ जहिड़ा आलिम बि शरीक हुजनि, त अयूब गाद जहिड़ा असांजा सरवाण बि हुजनि, ऐं साईं ताजजोई जहिड़ा मुहक़िक़ बि हुजनि, त इहो नओं कमु साईं भिटाई साईं ते कमु करण जी तमामु घणी ज़रूरत आहे, नए नस्ल खे पढ़ाइण जी ज़रूरत आहे। मुंहिंजी नंढड़ी रूही बानू 3 दर्जे में पढ़ंदी, हफ़ीज़ मंगी शाहिद आहे, अज़ीज़ मंगी, त हुनखे मां ॿिसटो बेत यादि करायो। ईअं ॿिसटो बेत 3 दर्जे जे ॿार खे यादि थी वञे, थोरी कोशिशि सां अधु सिट कराए, मां हुनखे 10 दफ़ा अधु सिट यादि कराई, बेत यादि थी वियो। ईअं हुनखे 1500 2000 बेत हाणे ताईं यादि आहिनि। नए नस्ल खे पढ़ाइण जी ज़रूरत आहे। अचो त असां पंहिंजे ॿारनि खे लतीफ़ पढ़ायूं। हिदायत मंगीअ जो, अनवर पीरज़ादे जो, बदर अबड़े जो, अनवर निंगड़ाईअ जो, ऐं साईं अयूब गाद साहब जो, साईं ताजजोई जो कर्ज़ु तॾहिं लहंदो जॾहिं असां पंहिंजे नए नस्ल खे भिटाईअ जे ॿोलीअ सां हथियार बंदि कंदासीं, भिटाईअ जे आवाज़ सां रूशनास कंदासीं ऐं सम्झाईंदासीं त अहिड़ो इल्मु, अहिड़ो अकुलु, अहिड़ो फ़हम ॿियो किथां बि असांखे मिली नथो सघे। हज़ारे किताब पढ़ो, पर हज़ारे किताबनि जो निचोड़ हिन हिकिड़े रिसाले में समायल आहे। ऐं हिन रिसाले जी 1923 में साईं पहिरियों वॉल्यूम जेको गुरबख्शानी साहिब जो छपियो आहे, हुन लिखियो आहे त शाह साईं ते हज़ारे माण्हुनि जी ज़रूरत आहे कमु करण जी। साईं हज़ारे नथा ठहनि त 100 त थियनि, 100 त थियनि, उहे 100 अचनि त इहो मेड़ो मचे ऐं लतीफ़ जो फ़िक्र आम थींदो त नओं इंसान पैदा थींदो, उहो कामिल इंसान पैदा थींदो जंहिं लाइ भिटाईअ चयो त जा भूं पहिरें मूं सा भूं मथे सॼणी, जेका ज़मीन मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे उहा ज़मीन मुंहिंजे सॼणनि जे मथां पई आहे। ढिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासीं। ढिंग लफ़्ज़ जेको आहे न साईं, घणा मानाऊं लफ़्ज़ आहे। ढिंग हिकिड़े कामिल इंसान जो लफ़्ज़ आहे, ढिंग हिकिड़े सॼण जो लफ़्ज़ आहे, ढिंग हिकिड़े इंसान दोस्त पखी पखण सां प्यारु करणु, काइनात जे ज़रे ज़रे ते साहु ॾियण वारे इंसान जो नालो आहे। ढिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासीं, ॾींहुं मिड़ियो ई ॾूं उथी लोच लतीफ़ खे, त लोचणो आहे ऐं लतीफ़ जो पैगाम लोचण वारो आहे, सोचण वारो आहे, फ़िक्र सां हथियार बंदि कंदड़ आहे। अचो त हिदायत मंगीअ जे सभु पसंदि आहे पार, हा साईं सभई पार हिन किताब में पसी सघजनि था। माज़रत सां वरी बि अनवर निंगड़ाईअ सां त इहे टुकड़ा न आहिनि, हू त शागिर्दु आहे, हुनखे त अञा दिलि खोले वधीक हिन किताब ते लिखणु खपे हा। पर हिन किताब में ॿियूं ॻाल्हियूं जेके साईं लिखियूं आहिनि पंहिंजे मुहाग में, उन्हनि खे थोरो माइनस करे हिदायत जी रोशनीअ में पंहिंजे मुहाग खे वधीक उन्हनि जी उपटार करे हा त अञा वधीक सुठो थिए हा, असांजी रहनुमाई थिए हा। तमामु घणी माज़रत सां, तमामु घणा थोरा तव्हां मूंखे तहमुल सां ॿुधो आहे। लख